आज ॿियो ॾींहुं थियो वा मुंहिंजो वात पटियो पियो आज ॿियो ॾींहुं थियो वा आज टियों ॾींहुं थियो वा कंहिं छोकिरी मूंखे बैलेंस कोन मोकिलियो आ मुंहिंजो वात पटियो पियो आ लौंग खे काॾे पटियो था वञनि चङो था कनि जंहिं कंहिंखे मोचड़ा कंहिंखे हणा अॼु पाण पियो थो मोचड़ा खाए लौंग जरीना ओ जरीना छा थियो जरीना अखियूं खोल न होश में अच छा थी हाशिम छा थियो खबर ना है दिलावर जरीना के अलाए छा थी वा तुम गाड़ीअ जो बंदोबस्त कर तो जरीना के अस्पताल खणाए हलूं सिगो कर दिलावर सिगो कर हाँ शिंपा मां गाड़ी जो बंदोबस्त कयां तो जरीना जरीना ओ जरीना जरीना छा थियो जरीना होश कर कबूतर कर खबर खैरता है खैर आहे थी सघे थो ख़ैर न हुजे बाख़बर ज़रियनि खां ख़बर पई आहे त हेलो मुर्शिद साईं तव्हां वारे पासे वॾो वाक़ियो थियो आहे ठीक आहे मुर्शिद साईं अवां जी महिरबानी मां जाचा कयां थो असांखे काॾे था वठी वञो हिन ख़बर खे सुञाण न सुञातई तुंहिंजे अखियुनि ते त पीर करामत कारी पट्टी ॿधी छॾी रंग कारी पट्टी लाहे हिन कबर खे गौर सां ॾिस सुञाण ये पंहिंजी मौत पाण खां न मुई हुई पीर करामत हिनखे केजाणी कयो हो कोटनि पीर करामत हिन सां सोरी शादी कई कंटन जी सेज ते दुखन जो लाज ॾिनो
ॼाण सुञातई ये तुझी भेण जी कबर आ तुझी भेण सूरन जो साह खणी सुडकी सुडकी साह ॾिनो हो वो भी विसरी वियो तोखां लोग हायर त भेनरुनि जा सहारा हूंदा आहिनि तोखे त पीर करामत भेण जो सहारो बि ॾियण कोन ॾिनो ऐं मुराद तूं बि करामत जो कारिंदो बनियो आहीं जंहिं करामत तुंहिंजो सॼो घर बर्बाद करे छॾियो मुराद बदकिस्मत आहीं तूं बदनसीब तोखे त पंहिंजे पीउ माउ जो आख़िरी भेरो मुंहुं बि नसीब तुंहिंजे चाचे करामत चोरीअ जो इल्ज़ाम ॾेई जेल मोकिले छॾियो हो तोखे कैद कराइण वारो चाचो करामत हो ॿियो को न चाचे करामत तोखे बुज़दिल बनाए पंहिंजे पुष्ट पनाईअ में रखी कुधा कम कराया अड़े मुराद अहिड़ी बुज़दिलीअ खां त ख़ुदकशी भली आहे जंहिंजी कमदारी तव्हां ॿई पिया कयो उन्हीअ करामत केतिरा ई घर बर्बाद करे छॾिया मूंखे त तव्हांजे गैरत ते हैरत आहे पंहिंजो पलान करण बजाए उन ज़ालिम जो साथ पिया ॾियो ख़ुदा तव्हांखे माफ़ कोन कंदो अॼु बि वक़्तु अथव पंहिंजे मन जी बहिराण खे साफ़ करे सचाईअ जो साथ ॾियो जेकॾहिं तव्हांजे दिलि में हिननि मरूमनि लाइ थोरी बि इज़त आहे न त ईअं कयो सचाईअ जो साथ ॾियो हिननि जे रूहनि खे राहत मिलंदी राहत हल ॾाढा समा हल मां थोरो पासी रोहिस ऐं तव्हां जेकॾहिं सम्झो आहे त मुराद या लोंग खे करायो त इहो तव्हांजो वड़ आहे मां त हिते मोहबतूं विरहाइण आयो मुराद ऐं लोंग जेकॾहिं पीर करामत वटि वञनि मां हिननि खे कोन रोकींदुसि मूं त हिननि खे वॾनि जूं कबरूं ॾेखारे मासीअ में मोकिलियो आहे हिन जा वॾा छा हुआ पीर करामत हिननि सां केॾा कलूर कया कॾहिं ही ईअं हुआ जीअं अॼु असां आहियूं कॾहिं असां ईअं थींदासीं जीअं ही आहिनि इन्हीअ करे इंसानियत ऐं इंसान सां प्यार कयो असीं गुनहगार असांखे माफ़ करे मुर्शिद साईं असां गुनहगार आहियूं वॾे गुनाहनि में गरक थियण नथा चाहियूं माफ़ करण वारो त ख़ालिक आहे जेको असांजो मालिक आहे जंहिंजे दर तां को बि सवाली खाली नाहे मोटियो वेहो गाॾीअ में त गॾिजी हली हिन दर्द जी दुआ था करो सरदार नबू इन एहसान जे करे दुश्मननि जी दिलि वॾी थी वई आहे त इहे शाह ज़मानो हाशिम वारा छिरकंदा हुआ मुर्शिद साईं इन्हनि जी मगी मां मारींदुसि मां बारूद हलाइण जी का बि ज़रूरत न आहे जॾहिं मूं टंडे जी ॾाढ ॾेखारी न त हुल मची वेंदी हुल ऐं इहो सरदार इहो पीर इहो मीर में माठ थी वेंदी आई जेके ग़रीब हारनि सां मोहबत कनि था न उहे मुझी पवंदा मुझी ऐं जेको पादर सां न सम्झंदो उन खे पाण पादरनि में राईंदासूं मुर्शिद साईं तुंहिंजी इज़त नबू कमतार कराईंदो छो त जातीअ मालिक तूं आहे तूं पीर वेठा ॾिसंदो रहंदो जो अचनि न ॾींदोमांसि छो त मुंहिंजे पुट ते टिंडड़ियूं तूं चाढ़नि टिंडड़ियूं कमदार नबू
पीर एहसान वेझो थींदो थो वञेव ऐं तव्हांखे का ख़बर ई कान्हे का। पीर एहसान लोंग फ़कीर ऐं मुराद खे पंहिंजे खानदान जी क़बरुनि ते वठी सॼारियो आहे ऐं उन जा पुतल ज़मीर जॻाया अथई। मुराद ऐं लोंग फ़कीर जागी पिया अथव, चवनि था त हिन पीर करामत जी कूड़ी करामत में कोन ईंदासीं। जे हिननि जा ज़मीर जाॻिया आहिनि त असां हिननि खे मौत जी निंड समारे छॾींदासीं। पीर एहसान सां साथी बणिजी सुख जो साह न पटे सघंदा। मुझसे साईं मूंखे कसम आहे तुंहिंजो ईअं पुछण सां मुंहिंजे पुट ते टिंजड़ी थी चढ़नि। लौंग के मुराद साफ़ सवलो न निकिरंदो, तड़पाए मारींदो माने। कमदार न ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी कन पची पिया आहिनि। हाणे अमल थिए त बहितर थींदो, न त दुश्मननि जी दिलि ख़ुशि रहंदी ऐं असां ॾिसंदा रहंदासीं। हाजी शरीफ़ हाणे ॾिसंदासीं न पर करे ॾेखारींदासीं। हिन असांजे ख़ुशियुनि जा खून कया आहिनि, असां बाहि बारींदासीं। असां हुननि जे ख़ुशियुनि में अहिड़ी बाहि बारींदासीं जो बाहि जे शोलनि में सड़ी रख थी वेंदा। दादा पंहिंजा लुड़का उगी छॾ। महान हूंदा आहिनि उहे माण्हू जेके बख़्श करे छॾींदा आहिनि। दादा मां सम्झां थो तुंहिंजा इहे लुड़क तुंहिंजी आत्म कथा आहिनि। लोंग ऐं मुराद तौबह ताब कई आहे, उन पंहिंजा पटका लाइ तुंहिंजे पेरनि ते रखिया आहिनि ऐं तो हिननि खे पंहिंजे न्याणे जो खून बख़्श करे छॾियो आहे। दादा समा तो हिननि खे पंहिंजे भाकुर में भरियो आहे। महान आहीं तूं दादा समा, महान। एहसान साईं ही बि जादू ही न आहे। ही वेचारा पीर करामत जे इशारनि ते हलण वारा गुॾा आहिनि। मूं हिननि खे सभु कुझु बख़्श कयो आहे, पर मां पीर करामत खे कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि। मां हुनखां पलांद वठंदुसि ऐं सॼी उमिरि हुनखे पिचींदो रहंदुसि। दादा समा असां भटकियल आहियूं, ख़ुदा असांखे माफ़ कर। एहसान साईं असांजा ज़मीर मरी विया हुआ, तो असांजे मुर्दा ज़मीर खे ज़िंदा कयो आहे। असांजी ॾाढे समय सां का बि दुश्मनी कान्हे, बस पीर करामत जे इशारनि ते हलंदा हुआसीं। असां गुनहगार आहियूं, असांखे सज़ा ॾियो एहसान साईं, सज़ा ॾियो। न मुराद तव्हांजो पछतावो ई तव्हांजी सज़ा आहे। बस तव्हांखे ॾाढे समय बख़्श करे छॾियो न, त पोइ मूं बि तव्हांखे बख़्श करे छॾियो। एहसान साईं सच पुछो त असां ख़ौफ़ज़दा हुआसीं। पीर करामत जे इशारनि ते असां इन जे करे हलंदा हुआसीं जो असांखे उन मां ख़ौफ़ हो। असां इहो पिया सम्झूं त जेकॾहिं असां ईअं न कंदासीं त पीर करामत साईं असांखे माराए छॾे। पर अव्हां जे अचण सां उहो ख़ौफ़ फिलेरी में बदिलजी। हाणे असां अव्हां जे हुकुम जा ग़ुलाम आहियूं। अदी मीरा खबर न बाबा अलाए केॾा हली देर खां मानी ॿधी रखी आहे। बाबा घर खां ॿाहिरि वञे थो त वरी मोटण जो नालो ई नथो वठे, विसरी थो वञेसि घर। ससी बाबा हाणे पोड़ो माण्हू आहे, अचण वञण में देर त थींदसि न। पर एॾी देर चाची ज़रीना हिकु त एॾी बीमार लॻी पई आहे, जेकॾहिं वक़्त ते मानी न मिलियसि न त वधीक बीमार थी वेंदी। ससी मूंखे त लॻे थो बाबा खां ॻाल्हि ई विसरी वई आहे त मानी का अस्पताल बि पहुचाइणी आहे। अदी भला तूं इन कर दर खां थोरो ॿाहिरि वञी ॾिस, घिटीअ में को ॿार नज़र अचई त उनखे चओ त बाबा खे ॾिसी अचे। ठीकु आहे मां वञा थी। बाबा ॿाहिरि कंहिं दुकान ते वेठो हूंदो या वरी पोइ कंहिं घिटीअ में मिली वेंदो। वारो कर अदी वारो कर, न त मानी इहा इते ई ठरी वेंदी। हा ससी मां ॾिसी थी अचांसि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाउ। वालेकुम सलाम। ॾे ख़बर हाशिम पुट, धीअ ज़रीना जी तबियत कीअं? का ख़बर न आहे चाचा, अञा त होश में बि न आई आहे। डॉक्टर छा था चवनि बाबा? डॉक्टर बि कुझु कोन था ॿुधाइनि, बसि एतिरो ई चवनि था अलाह चङी कंदो।
हाशिम बा ही पैसा वठ तू दिल जाए कर वठ भा डॉक्टर चवनि था त पहिरीं टेस्टियूं ख़बर पवे पोइ इलाज कनि। अदा पलिया भला धीअ ज़रीना अॻु में बीमार रहंदी हुई छा? न पोस्ट अलाए छा थी वियुसि। को नांग वग़ैरह त कखे कोन हुयो अथसि? चाचा का ख़बर ई न आहे। हुयुसि ऐं ज़रीना गाह बीठी बि करे ओचितो सॾु कयईं। मां डोड़ंदो वञी उते पहुतुसि पर चाचा मुंहिंजे पहुचण खां अॻु में ई हूअ बेहोश थी वई। धीअ मीरा ज़रीना किथे आहिनि? चाचा उहे अंदरि वार्ड में आहिनि। ठीकु आहे हाशिम पुट, अलाह ख़ैर कंदो। मां हाणे वञा थो, दिलावर हिते ई आहे, मां वरी सुभाणे ईंदुसि। ठीकु आहे चाचा सुबुर। कमदार नबू या जेका सामू ज़मीन ॾिसी पियो न या सरदार शाह ज़मान जी आहे। ख़बर आहे छोरा मूंखे छा ज़माने जी बनी आहे। हा तूं छा ॿुधाईंदे मूंखे? इहो ट्रैक्टर ॾिसी पियो? इहो छा ज़माने जो आहे न? हाशिम हलाईंदो आहे। हा हा अॼु हाशिम न आहे, को ॿियो ड्राइवर आहे कमदार। त पोइ बुल बुवा जो आहे। अचो ट्रैक्टर कायो था हलूं। तुंहिंजे हाशिम मूंसां हथु ॻंढियो आहे न, मुंहिंजी बुथ ते टिंडियूं तूं चढ़नि। कमदार इहा ॻाल्हि आहे न, ॾियूं था पंभोरे खे पाजूं। आप चला नबू कमदार का है वो ट्रैक्टर सोचे खसे हो हलो। छा पियो थिए फिरदौस बेगम? बस यहीं बैठे हैं। खैर का है? फिरदौस बेगम हाशिम जे घरवारी जी तबीयत ॾाढी ख़राब है। छा थो थिए? खैर का है न? हाँ फिरदौस बेगम बची वई आहे पर अस्पताल में दाख़िल आहे। ज़मीन ते कम कंदे ओचितो किरी पई ऐं बेहोश थी वई। लगे थो त को जीत कखे वियो अथसि। पोइ हाशिम त ॾाढो परेशान हूंदो। हाँ फिरदौस बेगम बचण जी उम्मीद कोन हुयसि पर अस्पताल पहुची वई। हाशिम वीचारो ॾाढो परेशान आहे। डॉक्टर छा था चवनि? डॉक्टर छा चवंदा, इहो ई त ब्लड प्रेशर लो आहे, शुगर लो थी वई आहे। वधीक ॾिसजे हाणे टेस्टूं कराइनि पिया, पोइ ख़बर पवंदी। जेकॾहिं अव्हां जी इजाज़त हुजे त मां हाशिम जी घरवारी खे ॾिसी अचां। हाँ ठीकु आहे, कॾहिं टाइम कढी हलंदासीं। अस्पताल वेझी त आहे, अव्हां खे त फुर्सत ई कान्हे। अॼु सुभाणे कंदे कंदे ईअं न त रहिजी वञो। मां ड्राइवर खे वठी वञी थी ईंदुसि। ठीकु आहे फिरदौस बेगम, तू भले वञी हाशिम जी ज़ाल जी तबीयत पुछी अची आहे। बाबा साईं फुर थी वई। आराम सां थोड़ो हौसलो रख। मूंखे ॿुधाए जेका फुर थी आहे? असांजे ड्राइवर खां नबू कमदार उन जा हमरा ट्रैक्टर खसे आहे। छा चई? नबू कमदार वो फुर करे वियो आहे? केॾी महिल? बाबर साईं सफ़ा हाणे अधु कलाक बस थियो आहे। इन नबू कमदार खे
जुर्रत कीअं थी आई आहे इहो न हिकदम साईं दादा खे घुराए साईं दादा खे मुंहिंजो न्यापो वञी ॾे उनखे चओ त नबू कमदार जिते बि मिले उनखे खपे खणी हित वठी अचनि मूं वटि बाबल साईं नबू कमदार हींअर पीर करामत जे ॻोठ पहुची वियो हूंदो साईं दादा खे मूं ॾे मोकिल बाबल साईं मां हींअर थो वञा जल्दी साईं दादा खे मोकिलियां ठीकु आहे अड़न तूं वञ हाज़िर बाबल साईं